ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं कराची खां नॉर्थ कराची जे इलाइक़े पावर हाउस वटि अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। तेज़ रफ़्तार डंपर मोटरसाइकिल सवार ॿिनि ॼणनि खे चीबाठे मारे छॾियो। हादसे में फ़ौत थियल ॿिन्ही ॼणनि जा लाश इस्पताल मुंतक़िल कया विया। फ़ौतियुनि जी सुञाणप न थी सघी। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा हलूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। नॉर्थ कराची जे इलाइक़े पावर हाउस वटि अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। तेज़ रफ़्तार डंपर मोटरसाइकिल सवार ॿिनि ॼणनि खे चीबाठे मारे छॾियो। हादसे में फ़ौत थियल ॿिन्ही ॼणनि जा लाश इस्पताल मुंतक़िल कया विया। फ़ौतियुनि जी सुञाणप न थी सघी। नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां कराची का शेयर कंदा हलूं। कराची जे पावर हाउस वटि अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। तेज़ रफ़्तार डंपर मोटरसाइकिल सवार ॿिनि ॼणनि खे चीबाठे मारे छॾियो आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची जे रिपोर्टर इसहाक सरकी असां सां लाइन ते मौजूद आहे। इसहाक अफ़सोसनाक ख़बर आहे, इन हवाले से वधिक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मंज़र ॾिसो, कुछ देर पहिरें जेको नॉर्थ कराची सलीम सेंटर जे वेझो इहो रोड हादसो पेश आयो आहे, जंहिंमें जेको वॾो डंपर जी ब्रेक फेल थियण सबबि जेके ॿ मोटरसाइकिल सवार नौजवान छोकिरा हुआ उहे इन रोड हादसे में जेको मारिजी विया आहिनि। जॾहिं त ॿिन्हिनि खे जेको जना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त ॿई जेके मारिजी वियल शख़्स आहिनि उन्हनि जी सुञाणप नाहे थी सघी ऐं पुलिस जो चवणु आहे त डंपर जो जेको ड्राइवर आहे उहो वाक़े वारे हंधा फ़रार थी वियो आहे। जीअं ई इहो रोड हादसो पेश आयो त मचलियल माण्हुनि पारां डंपर खे बाहि ॾिनी वई, जॾहिं त डंपर जेको आहे सड़ी रख थी वियो आहे। हिकिड़ी फायर ब्रिगेड जी गाॾी आहे जेकी उहा वाक़े वारे हंध ते पहुची करे डंपर जी बाहि विसाइण में मसरूफ़ आहे। पुलिस जो चवणु आहे त जीअं ई डंपर जी बाहि विसिमजी वेंदी त डंपर खे थाणे ते मुंतक़िल कयो वेंदो ऐं डंपर में जेको क्लीनर ऐं ड्राइवर मौजूदु हुआ उहे जेको फ़रार थी विया आहिनि ऐं जेके इनमें ॿ नौजवान फ़ौत थिया आहिनि रोड हादसे में उन्हनि जी सुञाणप नाहे थी सघी। पुलिस जो चवणु आहे त उन्हनि जे हवाले सां जांच कई पई वञे ऐं जेके ड्राइवर और क्लीनर आहिनि उन्हनि खे बि गिरफ़्तार कयो वेंदो ऐं जेको डंपर आहे उनखे कुझु देरि खां पोइ थाणे ते मुंतक़िल कयो वेंदो। जी इसहाक अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।